कदाई वठी वञी बीबी खदीजतुल कुबरा वटि नौकर विया पुछड़ा चालींदा हुआ बीबी साहिब खे अची जो धन वियो त मालामाल थी वई चाचे पंहिंजे खां पुछी ईमानदार जो मसरो नालो चाचा मूं ते धन वरी वियो कहिड़ी बरकत आई हुन ईमान वारे जो मां ही जेको उठ चारे रहियो आहे तुंहिंजो इहो थी आख़िर नबी दुनिया जो कोई पैगंबर मोहम्मद बिन अब्दुल्लाह इन जी बरकत ते हाणे बीबी साहिब जिन जो सॼो रायो थी वियो पोइ वरी काफ़िले सां गॾु वापार वेंदा दुश्मनी पधरी थी वई सोलंगी म्यूजिक सेंटर कुंडरी शहर में सोलंगी इतनादार के सर नंबर तां आगे मिली सके तो वरी जो वारू थिया हुजूर जिन सिंह थिया हिन मुसाफ़िरीअ ते पोइ तां बीबी साहिब कणके में बि यारा वरी ठहे असां अची वेठी वेठी नदी की जमी की मंज़िल थी यार तेल थी आयो बीबी साहिब खे अर्ज़ कई जीजा हुजूर जिन अचनि पिया बीमारी छॾे ॾे बीबी साहिब उथी ईद करण पुछो जी कल बीमार हुई झटपट काट थी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधी आहे कहिड़ी शाहूकार गनीम तुंहिंजो नौकर के साथ शादी करण जी चाहिए मुनासिब बीबी साहिब चयो त मिस्कीन आहे न त को शाहूकार आहे बीबी चयो आगे ख़बर कान्हे अदाई केरु अदाई अरबाब आई केरु आहे या माई केरु आहे इहो अरबाब अथव हेॾा कहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि हाणे जो बैत में पधरो आयम काफ़िलो जामन कंदो जाम पसंदे ते प्रिय के अखियुनि कयो आराम ना तरसाया नाम जे सुञाणे मुसात मुल्क ॿुधायांव कश्मीर काबुल यमन गॾिजी हलो अॻु भरा थी हलो मूंसां गॾु छा हली करियूं
खे लक लतीफ़ चवे सुञा होटल हू ऐं गोली चांदुल बूजे सुञाणे मुसादन चीन जाने ऐं लॻल गिले त मुल्क जपान जो ये बि मुल्क संदसि चीन जाने ऐं लॻल गिले त मुल्क जपान जो अजमेर दाली ऐं दखल अजमेर ऐं दखल हू आसुम हिंदुस्तान फरमाए थी अल्लाह अल्लाह है मोहम्मद बादशाह है जैसा सिख भरे तो जेॾा लहे थो हुनजो मालिक अथव 14 सबक मशरक़ मग़रिब जो धनी अर्ज़ समाए आसमान जो हसीन है कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं मिराज ते विया सिज चंड ज़ियारत घुरी 72 नकाब मां हिकिड़ो मथे खयूं सभिनी पासे निहारियूं त केॾा वियो सिज त केॾा वियो खणी न खुमार मां चई नाज़ नज़र धकियूं कुमारूं बि कमल तारा कतियूं ताबे छा देखींदे दिल भर ढको थियो जो हर जॻियूं